खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल करासीं सेठार जा मां इशफाक अहमद शेख जी रिपोर्ट मुजिब त रमज़ान मुबारक जे बरकत महीने में ॾींहं सां ट्रांसफार्म चोरी करे फरार थी विया। अवाम में गम ऐं गुस्सो। तफ़सील मूजिब सेठार जा थाणे जी हद में वाक़ई ॻोठ वाहिद बख़्श सोडड़ो में नामालूम चोरनि रमज़ान पाक जे महीने में भी न बचियो। बिजली चोरनि ट्रांसफार्म चोरी करे वरितो। चोरी जो ही वाक़ियो राति जी उंधाईअ में पेश आयो जॾहिं त चोर ॻोठ में दाख़िल थी ट्रांसफार्म लाहे उन मां क़ीमती कॉइल ऐं ॿियो सामान चोरी कंदे फरार थी विया। चोरनि ट्रांसफार्म खे खोले अंदर मौजूदा कॉइलूं ऐं क़ीमती पुर्जा खणी फरार थी। हिन चोरीअ सबबि ॻोठनि बिजलीअ जी फराहमी बंदि थी वई आहे, जंहिं जे नतीजे में रमज़ान जे मुक़दस महीने में ॻोठनि सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया। नमाज़ियूं तरावियूं सेहर बिजली न हुजण करे ॻोठनि परेशान आहिनि। चोरी जी इतला मिलंदे ॻोठनि हिकु वॾे अंग में गॾु थी विया। मुतासिर रवासिन पुलिस खे वाक़िए जो ॼाण ॾिनी ऐं इन SHO सेठार जा ऐं चोरी थियल ट्रांसफार्म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं ॻोठ जी बिजली बहाल कराई वञे।